अस्सलामुअलैकुम दोस्तों ZABTV सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फिकार बुर्दी। अर्ज़ु रखणो इहो हुयो त हीअ जेकी मां व्लॉग अपलोड कयां थो अॼु, इन जी रिकॉर्डिंग रमज़ान शरीफ़ खां अॻु जी थियल आहे। सो इन जे करे मूं चयो तव्हांखे पहिरियां इतलाह करे छॾियां त जीअं रमज़ान शरीफ़ खां अॻु जी रिकॉर्डिंग आहे, इन जे करे कंहिं दोस्त खे को हुजे इन हवाले सां त मां पहिरियों ई वज़ाहत करे छॾियां। थैंक यू। हेड मास्टर आया मां हिननि जो ए मूंखे छा बेवकूफ़ बणाईंदा कल्ह जा ठूठ छोरा वात गढ़ा। ओके टूट छोरा टूट टूट मना वात गाड़ो टरड़ो टूट लिखा हुआ पर आए टूट टूट। हेलो अचो अचो मास्टर कयूं। सतार ऑलरेडी बीठो आहे, पोइ ईंदो न आख़िर में लास्ट में ईंदो सतार पोइ अच बाबा। सतार दादा कुर्सी ठा बसि हा सेट ठाहियो। हल 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 चांहि ठरी न वञे। मास्टर कयो मास्टर कयो हिकिड़ो मिंट लॻंदो सीन मास्टर करो मास्टर करो कोप धो ते साईं। मास्टर में देर कोन लॻंदी। हा मास्टर माना घुमाए वठंदा हिकिड़ो हिकिड़ो जुमिलो आहे। अचो नीर जे मोचड़े मां गोलियूं ख़तम थी आहिनि फ़िलहाल। ये कोन थो लॻे हाणे न अॼुकल्ह कोन थो लॻे नीर जो मोचड़ो। क्यों क्यों हा हा चांहि कढो हा हा जिते वरी काॾे चांहि त पी काॾे चांहि का हल भाउ चांहि पी वरी पोइ तूं काॾे थो वञे सीन त कयूं। हा हा न आउटडोर तो तुंहिंजा हिन सां आहिनि जा मीर हिन सां मुंहिंजा न आहिनि। ऐं असल में हिन जो आउटडोर आहे, उनजे करे तव्हांजा सीन हिन सां हुया। माना हाणे हिनखे आउटडोर पहुचाईंदे तूं। न ही वेंदो त पोइ मां हा तव्हां फारिग न हा हा पहिरियां फिकी चांहि ॾींदा कयो कहिड़ी आहे फिकी चांहि? फिकी चांहि अधे करियो न बस बस अचे मां फिकी पींदो फिकी पवंदो आहे। इट्स माइन इट्स माइन हाय दर कलंदर ये जब टकराएगा थोड़ो थोड़ो गॾु ढुकणो गॾु वेही रहा थोड़ो हाय 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 ये थे दिलूं सही। हाँ ॾाढे तव्हां चओ त पोइ मां चांहि चूमीअ जो इनकारी असां पिनंदे ॾिठो बुखारी। अच्छा इन ते वरी मां तबसरो कंदुसि महबूब जी चुनी मिलंदी आहे त मां सम्झंदुसि त उहा चुनी मुक़दस ऐं हुन महबूब जा चप हिजर असवद हूंदा। जियो जियो जंहिंखे नसीब थिए जिनखे हाँ नसीब अपना अपना हा ख्याल अपना 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 मीरा यस यस बोले तू वरी बाबे सां मिला वीजा मां अचां थो पोइ